सल्लम अलैका या अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो लक़द मन्नल्लाहु अलल मुअमिनीना इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा व इन कानू मिन क़ब्ल लफ़ी दलालिम मुबीन। हथ खड़ी चो सुभान अल्लाह। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो लक़द मन्नल्लाहु अलल मुअमिनीना अलबत्ता की अल्लाह एहसान कयो आ ईमान वारन जे मथा। सुभान अल्लाह। अब अल्लाह साईं जा थोरा हर कंहिं ते आहिनि न हेॾा ने हरियो। अब हर कंहिं ते मुस्लमान बि ख़ुदा जो थोरो, काफ़िर बि ख़ुदा जो थोरो, मुशरिका बि ख़ुदा जो थोरो, हिंदू बि ख़ुदा जो थोरो, वाणियो बि ख़ुदा जो थोरो। हर इंसान जे मथां रब्बुल आलमीन थोरा कया आहिनि ऐं एतिरा त थोरा कया आहिनि जो दुनिया जे तख़्ते ते पूरी दुनिया जे अंदरि जेके दरिया आहिनि तन खे मस बणायो, जेके वण आहिनि तन खे कलम बणायो, ज़मीन आसमान खे पन्ना बनायो। रब्बुल आलमीन जे अहसाननि खे ॻणण ते बीहो, लिखण ते बीहो। अवां जी ज़िंदगी गुज़री वेंदी पर रब जेके असांजे मथां इनाम कया आहिनि, जेके एहसान कया आहिनि ॻणे कोन सघबा। एहसान ॻणे कोन सघबा पर रब तो फरमाए त मुंहिंजा एहसान त हर कंहिं ते आहिनि। मुस्लमाननि ते बि एहसान आहिनि, काफ़िरनि ते बि एहसान आहिनि, हिंदुनि ते बि एहसान आहिनि, बागड़नि ते बि एहसान आहिनि, वाणियुनि ते बि एहसान आहिनि, हर कंहिं ते एहसान आहिनि। पर ही ख़ासि थोरो मुस्लमाननि मोमिननि जे मथां आहे। वो कहिड़ो थोरो आहे? रब तो फरमाए लक़द मन्नल्लाहु अलल मुअमिनीना इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम। अल्लाह जी ज़ात बाबरकात फरमायो रब तू फरमाए त मोमिननि जे मथां अल्लाह एहसान ही कयो आ जो उन्हनि मां उन्हनि दे शान वारो रसूल मोकिले छॾियो अथई। अब अल्लाह जो थोरो अल्लाह जो महबूब ॾिनो, पंहिंजो महबूब अता कई। ॿिया थोरा त सभु पर वॾो एहसान अल्लाह जो महबूब। हबीब पंहिंजो ख़ुदा ॾिनो आ। हथ खणी चो सुभान अल्लाह। हथ खण त सही त दिलि ठरे। हबीब पंहिंजो ख़ुदा ॾिनो आ, ख़ुदा छॾिया रंग लाइ ख़ुदा खां छा घुरां ॿियो, ख़ुदा खां छा घुरां ॿियो। हबीब पंहिंजो ख़ुदा ॾिनो आ, हबीब पंहिंजो ख़ुदा ॾिनो आ, ख़ुदा छॾिया रंग लाइ ख़ुदा खां छा घुरां ॿियो, ख़ुदा खां छा घुरां ॿियो। वॾे में वॾो थोरो, वॾे में वॾो एहसान आमिना जो लाल आयो आहे। अब आए अल्लाह जो महबूब एहसान थियो रब तो फरमाए व अम्मा बिनेमत रब्बिक फहद्दिस। अल्लाह जे तरफ खां अगर नेमत थी अचेव, रब जो को थोरो थो मिलेव, रब जो अवां जे मथां को एहसान थो थिए त उन जा गुण ॻाईंदा कयो, उन जो चर्चो कंदा कयो। अवा ॿियूं त नेमतूं लखे किरोड़े खन एतिरियूं त रब जूं नेमतूं जो असां ॻणियूं त ॻणे ई न सघूं। रब जो क़ुरान थो फरमाए फ़इन तउद्दू नेमत अल्लाहि ला तुहसूहा। रब जूं एतिरियूं नेमतूं ॻणियो त ॻणे न सघो। वॾे में वॾो थोरो रब फरमायो आमिना जो लाला। हाणे नेमत अचेव थोरो अचेव रब तो फरमाए तो जो चर्चो कयो, उन जो इज़हार कयो, उन जो मां ख़ुशीअ जो इज़हार करे ख़ुशियूं कयो। पोइ असां अगरि ख़ुशी था कयूं त शिरक ऐं बिदअत न आहे, इहो अल्लाह जे हुक्म जी तमील आहे। अल्लाह जे हुक्म जी तमील आहे। ख़ुशियूं कयो, मीलाद कयो। अब हुजूर जे अचण खां बैद में त ख़ुशियूं थियूं पर हुजूर अञा आया ई न आहिनि। हबीब जे अचण खां पहिरियां पियो रसूलुल्लाह जो मीलाद थियो। मुख़्तलिफ़ किताबनि जे अंदर सीरत जे
एकड़ो वाक्यो इंदो आ मुस्तफा जे आमद खां 1000 साल पहिरियां 1000 साल पहिरियां अञा आमिना जो लाल मक्के में जलवा अफरोज न थियो आ 1000 साल पहिरियां यमन जो बादशाह हुआ तुब्बा उन जो नालो आ हुमैरी सदींदा थस वडो ज़ालिम बादशाह पूरे इलाके ते उन जी हुकूमत आ माण्हुनि जे मथां ज़ुल्म बि कंदो आ जबर बि कंदो आ जेको उन खे न मञींदो आ उन खे टुकड़ा टुकड़ा करे छॾींदो आ ईअं पंहिंजे काफ़िले खे वठे थो पियो उन में नुजूमी बि साण अथसि आलम बि साण अथसि मुफ़स्सिर बि साण अथसि उन सां गॾोगॾु जंगी जवान बि साण अथसि प्यादा बि साण अथसि त सवारनि ते बि साण अथसि यमन मां निकितो आहे सफ़र कंदे कंदे मके मुकर्रमा मां आयो आहे मके जे अंदरि जॾहिं पहुतो आहे त मके में मुस्तफ़ा जे आबाओ अजदाद मां मुस्तफ़ा जा ॾाॾा रहंदा आहिनि मुस्तफ़ा करीम जो ख़ानदान रहंदो आहे जॾहिं उहो बादशाह मके में पहुतो आहे ॿियनि इलाइक़नि में वेंदो आहे त हुनजी आदरबा इस्तक़बाल थींदी आहे पर जॾहिं मके में आयो आहे त मके जे बाशिंदनि कंहिं बि क़िस्म जो आदरबा बादशाह जो न कयो आहे न इस्तक़बाल कयो आहे न चापलूसी न चमचागिरी कई आहे जॾहिं बादशाह ॾिठो त हिन इलाइक़े जा माण्हू कंहिं बि क़िस्म जी मुंहिंजी चापलूसी या चमचागिरी तारीफ़ नथा कनि छा कयां वज़ीर खे थो घुराए वज़ीर जाचा करे या तिरनि वटि कहिड़ी ताक़त आहे कहिड़ो पावर आहे जंहिंजे भरबूते ते ये मुझो इस्तक़बाल नथा कन ॾिसी आहे हाणे वज़ीर बादशाह जे हुकुम ते निकितो आहे मके जे शहर मां आयो आहे पुछा थो करे दावी केरु आयो चवनि था अरब आहियूं हज़रत इब्राहिम जे औलाद मां आहियूं भला तव्हां जे हिन इलाइक़े में बादशाह यमन खां आयो आहे तव्हांखे ख़बर आहे या कान्हे का चवनि था ख़बर त आहे केॾो ताक़त वारो चई हा बि ख़बर आहे पोइ अवां हुन जो इस्तक़बाल कोन कयो आहे चवनि था असां इस्तक़बाल न कंदासीं छाजे करे न कंदो चवनि था असां हिकु वाहिदुल क़हार खे मञण वारा आहियूं असां में हुन वाहिदुल क़हार रब जो घर बैतुल्लाह आहे ॿी के का बि ताक़त हुजे असांखे कंहिं बि क़िस्म जो न लहरा न लोॾो आहे वज़ीर मोटी आयो बादशाह खे थो चवे त ही तुंहिंजे अॻियां झुकण वारा न अथई अबा जेके अल्लाह जे दीन सच्चे ते मुस्तहकम हूंदा आहिनि उहे कंहिं अहिड़े गैरे जे अॻियां न झुकंदा बादशाह खे कावड़ आहे वज़ीर हे मुंहिंजे अॻियां नथा झुकनि मां हिननि जे हिन काबे खे ड्राहींदुसि दिलि में सोचे बस थो करे रात थी आ खुदा जी ज़ात बाबरकात जो कर उन जे मथां नाज़िल थियो आ अखियुनि मां बरत पियो हले कननि मां बरत पियो हले वात मां बरत पियो हले अहिड़ो त बदबूदार रता जेके नौकर चाकर बीठा सभु भॼी विया आहिनि दवाऊं दरमल इलाज हकीम तबीब अची विया आहिनि का बि दवा असर कान पई करे मरण जे क़रीब आ निजुमनि खे थो सॾे सभिनी खे सॾे चयो मुंहिंजी हालत मरण जे करीब आया वारो कयो किताब पढ़ियो छा थियो आहे 400 आलिम विसाण वॾे में वॾो जेको आलिम और जो नालो शमूल वो आयो उनखे घुराई यार मुंहिंजी हालत ॾिस मूंखे लाइ छा थियो आहे का दवा असर नथी करे उन चयसि बादशाह मुखे लगे तो को दिल में तो बुरो इरादो कयो आहे जंहिंजी ख़ुदा तोखे सज़ा ॾिनी आहे हाणे सची ॻाल्हि ॿुधा कहिड़ो तो इरादो कयो आहे चए थो त ॿियो त इरादो न कयो अथमि पर अल्लाह जे घर बैतुल्लाह खे शहीद करण जो इरादो कयो अथमि उन आलम सां चयसि त इहो ई तुंहिंजी बीमारी जो सबबु आहे वारो कर तौबा ताइब थी त इन ई बीमारीअ में मरी वेंदे देरी न कई दिल जो दिल में तौबा कई मुंहिंजा मालिक से मूंखे माफ़ी अब अल्लाह से एड़ो त अरहमुर राहिमीन थव केतिरो बि गुनाहगार हुजी जिंदगी गुनाह में आई थी पर रब तो फरमाए त ला तकनतु मिर रहमतिल्लाह मुझे रहमत मां नाउमीद न थींदा कयो अचण तुंहिंजो कम आहे बख़्शण मां ख़ुदा जो कम आहे बादशाह दिल में ही सोचो मुझा मौला मुखे माफी दे दिल में सोचे तौबा करे बस कई थई उन जो रत वहण बंद थी वयो आ बीमारी खत्म थी वई आ चाग चंगो भलो थी पयो आ सुबह जो दिसे तो पूरे काफिले के घुराए जे तो अचो त अल्लाह जे घर बैतुल्लाह जो अली दीदार कयो सुभान अल्लाह
वाह मुझे मालिक जो घर बैतुल्लाह आ तो कहीं सुभान अल्लाह। वाह मुझे मालिक जो घर बैतुल्लाह आ वाह मुझे जो घर बैतुल्लाह आ पाण दे नहीं के बेलो करे सारी दुनिया थी डरे वाह मुझे मालिक जो घर अवले पियो घर को न हो रूए जमीन दे पहिरो घर अल्लाह जो बैतुल्लाह ओ अवले पियो घर को न हो पहरे खुदा हियो घर रखियो तवा फसा बेड़ी तरे पाण दे नहीं के बेलो करे वाह मुझे मालिक जो घर बैतुल्लाह आ वाह मुझे मालिक जो घर दुरूद पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि बड़े आवाज़ से मोहब्बत से सल्लल्लाहु अलैहि बादशाह सुबह जो काबे में थो अचे बैतुल्लाह जो तवाफ कई 7 चक्र लगाए शुक्राने जो नफिल पढ़े आई वडी खैरात कई मक्के वारन के घुराए काफी दिहाड़ा हुआ खैरात हली हाण बादशाह बियो हुकुम थो करे कहिड़ो बाबा सोन जे बर्थ सां हिकड़ो सुठो गिलाफ ठहरायो जेको अल्लाह जे घर के इज्जत जे खातिर अता कयो हाण सुहिणो गिलाफ थो ठहे ऐं पहिरियों पहिरियों जेको गिलाफ काबतुल्लाह के चढ़ायो न तुब्बा हुमैरी चढ़ायो गिलाफ चढ़ी रहियो आहे अल्लाह जे घर बैतुल्लाह मक्के वारनि खां मोकिलाइनि था हाणे साॻियो सफ़र रवां दवा था कनि पिया मक्के मां हलिया हलंदे हलंदे मुस्तफ़ा जे हिजरत वारी जाइ मदीने मुनव्वरा में पहुता अवा किथे आया मदीने काथे जिंदगी मदीने में आ हर खुशी मदीने में आ अब थक जी पे आओ तो गणिया तो खड़ो जिंदगी मदीने में आ हर खुशी मदीने में आ चाहे मीहर बजरमतुने जो हर घड़ी मदीने में आ मदीने में आयो आ जने मदीने मुनव्वर में पहुतो आ त 400 आलम जेके उन सां गद आहिनि उहे उन जाइ ते वेही रहिया आहिनि ओ बादशाह तू वञी त हलियो वञ पर असीं न जाइ ता हलण वारा न आहियूं चुरण वारा न आहियूं हितां हिकिड़ो कदम त परे कोन रखंदासीं बादशाह पुछादो करे छा ॻाल्हि आ छा जे करे हिते रही पिया आहियो चवंदा असां किताबनि में पढ़ियो आ आख़िर ज़मा पैगंबर ईंदो आमिना जो लाल मोहम्मद अरबी ईंदो जे जे जन्म जी जाइ मक्को हूंदी हिजरत जी जाइ मदीनो हूंदी ऐं उन जो मदफन ऐं मरकज़ मदीनो हूंदो असां इन जे करे हिते रहिया आहियूं असां जूं कब्रूं हिते थींदियूं उन मोहम्मद अरबी जी जॾहिं हिजरत थींदी ऐं उठ जे मथां सवार हूंदो पंहिंजा साथी बि साण हूंदसि जॾहिं मदीने में ईंदो असांजे दिलि जी आरज़ू ही आहे उन महबूब जे पाक सवारीअ जे पेरनि मां दज़ निकिरे उहा दज़ निकिरी असांजे कब्रुनि ते अचे उन दज़ जे करे अल्लाह असांखे बख़्शे जन्नत जो हक़दार करे छॾींदो तव्हां हितां न हलंदो न साईं असां न हलंदासीं बादशाह जे दिलि में बि इश्क अची वियो मोहब्बत थी अचे मुस्तफ़ा करीम सां इश्क थो जागे पियो देर ई नथो करे हुकुम थो जारी करे त जेके बि 400 आलिम आहिनि उन्हनि 400 आलिमनि जे लाइ घर ठारायो सुभान अल्लाह अवाई साईं मेहराब या ॿिया जेके साईं सां गॾु ताउन कंदड़ जमाती उन्हनि मीलाद कयो 15,000 20,000 30,000 ताईं ख़र्च आयो अब अॼुकल्ह घर ते घणो ख़र्च थो अचे
हुकूमत बोर्ड का बाद एकड़ो कमरो दिनो 3 लाख पर खर्च अची वयो 6 लाख डबल खर्च एक कमरे जो पर बादशाह उन दौर में एक कमरो न 400 घर तो ठाराए मुस्तफा जे मिलाद जे खुशी में सुभान अल्लाह 400 घर ठही वया हुकुम दो करे त एकड़ो वरी डबल मंजिल घर ठायो वो के जे लाए आमना जे लाल मोहम्मद अरबी जे घर ठही वया हाणे खत थो लिखे पयो मोहम्मद अरबी दे ओ मुंजा महबूब मावा का पहिरिया आयो आया मावा जो गुलाम आया अवां जे मथा भी ईमान थो आणिया अवां जे शरीयत जे मथा भी ईमान थो आणिया अवां जे सुन्नत ऐं किताब जे मथा भी ईमान थो आणिया अवां जे रब अल्लाह जे मथा भी ईमान थो आणिया ओ मुंजा दिलबर मोहम्मद मेहरबानी कजा क़यामत जे ॾियारे मुंजी शफाअत करे भी जन्नत जो हक़दार कजा ओ खत लिखी करे उन आलमन जे अगवान शमूल जे हवाले तो करे पयो ऐ नसीहत तो करे मुजो खत काबू कजा तुझे जमाने में ओ सोहणो अचे त दे जा तुझे जमाने में न तो अचे त वसीयत पंहिंजे पुट के कजा वो पंहिंजे पुट के करे वो पंहिंजे पुट के करे वो पंहिंजे पुट के जदे मोहम्मद अरबी इन मदीने मुनव्वर में चे मुजो ही आजजाणो खतो न दिलबर जे दरबार में पेश करे वक्त गुजरंदो वयो आमना जो लाल मोहम्मद अरबी दुनिया जे तख्ते ते अचे पयो मक्के मुकर्रमा जे अंदर 12 रबीउल अव्वल जी रात मुझे दिलबर हबीब जो जन्म थियो अहिड़ी त बरकतुन वारी रात थिया अहिड़ी त रहमतुन वारी रात थिया जो अर्श ता हुरू बहार खणी आमना अमड़ के पारायण जे लाए मक्के में पहुंची वयो हबीब जो चल प्या हार अर्शता प्या सुभान अल्लाह आइयो अर्शता हार हूरो खणी आइयो अर्शता हार हूरो खणी थे चयो पाए प्यारी अमड़ आमना बारकल्लाह भी सगो रीस भई दाजसी गार खातिर खुदा थी दिना आयो अर्शता हबीब आया 40 साल मक्के में गुजारियो अल्लाह जी जात नबूवत जो ताज मुस्तफा जे मथा ढकायो ब्या भी 13 साल उते रहन था प्या हबीब अल करीम जी जात बाबरकात रब्बुल आलमीन जे दीन जी प्रचार कया पर इहो उसूल आ गोठ वारा कोन मञीदान घट उन अहमियत दीदान पंहिंजे पाड़े श्री घर गोठ वारन के अल्लाह जी जात बाबरकात हुकुम फरमायो आ महबूब ही मक्के वारा तुंजो कदर न था कल हाने मक्के के छडे दे हाने मक्के के छडे मदीने मुनव्वर दा हलियो आ उते तुंजे दीन जो मरकज थी पंदो ऐ मां अल्लाह तुंजे लाए रस्ता कुशादा कंदुस मदीने में रही तुझी हुकूमत कायनात हली पवंदी सुभान अल्लाह मक्के के छडन था मदीने दे अचन था इहा ही रब्बुल अव्वल जी जो महीनो आ ऐ 12 तारीख हबीब आया मक्के वारन मुस्तफा जा इस्तकबाल कया सुभान अल्लाह असा जुलूस कढंदा आयो ना रैली कढंदा आयो मुस्तफा जो मदीने में अचन प्या त मदीने वारन मुस्तफा जे आमद जी खुशी कई सुभान अल्लाह ऐ गीत चया छा प्या चवन तल अल बद्र अलैना चन प्या असा जे मथा 14 जो चंड तुलू थियो उभरियो अब 14 जो चंड दिसो त के चमकाट पियो दिए न पर चंद्र जी छा मजाला जो हबीब सा हमसरी करे चंद्र चमाए सच बठ्या मूर न भाए कदे उभरी सनड़ो कदे उभरी गच जेको मुख में परई थो मच सो पदम पिया जे पैर में चंद्र 14 जा उभरी ससे करी सीगार पलक पलक न धरियाए पिरिय सा हीला करी हजार चंद्र तुझी सजी जमार मुझे दिल पर जो दम हिकड़ो
हबीब अचन पिया मदीने जे हर एक मानू जी आरज़ू त हबीब मूं वटि मेहमान थी मुस्तफा जी ज़ात बाबरकात फरमायो त मुंहिंजी जेका सवारी आ या अल्लाह जे हुक्म जे मुताबिक मअमूर आ मां इन खे छॾियां थो जिथे वेठी मां मुस्तफा उते आराम कंदुसि ॿिया सभु सहाबा अंसार हा को पैसे वारो को कीअं सभिनी जी या तमन्नाई मुस्तफा सां वटि अचे पर हिकिड़ो आशिक हो हज़रत अयूब अंसारी उन जी मोहब्बत मुस्तफा सां उन जो इश्क अल्लाह जे रसूल सां हुयो उन दिल में रुनो वेठे रब खे अर्ज़ वेठे कयई त या अल्लाह इन महबूब जी सवारी मुंहिंजे घर में आरामी कर सुभान अल्लाह हबीब जी सवारी जो आई हज़रत अयूब अंसारी जे घर जी वेठी अबू अयूब अंसारी पंहिंजे गुलाम कि वो खत जेको तुब लिखी ॾिनो हो वो हज़रत अयूब अंसारी वटि पहुतो हो हज़रत अयूब अंसारी पंहिंजे गुलाम खे चयो वो खत खणी मुस्तफा जे दरबार में पेश कयूं हबीब फरमायो मरहबन बे अखी ओ मुंहिंजा भाउ तुंहिंजे लाइ मरहबा 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 उन जो ईमान कबूल था कन तुब्बा हुमैरी जो ईमान मुस्तफा कबूल कयो अब्बा हजार साल पहिरियां अल्लाह जे महबूब जो मीलाद पियो थे ये मुझे महबूब जो शान सुभान अल्लाह अब तो असा 1400 साल बाद में मुस्तफा जो मीलाद कयो आ न शिरक ये बिदअत जी फतवा थी लगे पर मुस्तफा जो मीलाद हजारे साल पहिरियां पियो थी मुफ्ती नसर बादशाह हो जालिम बादशाह उन जे दौर में हज़रत दानियाल अलैहिस्सलाम मुस्तफा जो मीलाद बयान कयो मुफ्ती नसर बादशाह जालिम हुयो उन ख्वाब ॾिठो पर ख्वाब विसरी वियसि सुबुह जो थियो त पंहिंजे नुजूमनि खे घुराए नुजूमियो ख्वाबनि जे ताबीर करण वारो मां राति अजीब ख्वाब ॾिठो आहे पर विसरी वियो अवां जे करे ताबीर करण वारा आयो त वो ख्वाब बयान कयो ऐं ताबीर बि करे ॾियो हाणे चयोसीं हाणे तूं ख्वाब ॿुधा त ताबीर कयूं ईअं असांजी ताक़त न आहे खबरदार जेकरे तव्हां ताबीर न कयो आहे ख्वाब न ॿुधायो आहे 3 ॾींहंनि में तव्हांखे मां क़तल करे छॾींदुसि हाणे अचो उनखे सिरजी लगी डुकंदा वतन रोड़ंदा वतन उन दौर में अल्लाह जो नबी हज़रत दानियाल अलैहिस्सलाम उन ताईं ख़बर पहुती हज़रत दानियाल अलैहिस्सलाम तो चवे त इन ख्वाब जो ताबीर मां कंदुसि ख्वाब ॿुधाईंदुसि चओ सुभान अल्लाह अल्लाह जे नबीअनि जो इल्मु आहे दानियाल अलैहिस्सलाम आयो बादशाह पुछा कस त मां कहिड़ो ख्वाब ॾिठो आहे हज़रत दानियाल फरमाइस त हा तो राति हिकिड़ो वॾो बुत ॾिठो आहे उन जा पेर ज़मीन ते हन उन जो मथो आसमान सां थो घसे पर अजीब आहे मथो सोन जो अथसि पेट चांदीअ जो अथसि हेठि ट्रामो आहे ऐं पेर ठिकर जा अथसि तो अहिड़ो अजीब बुत ॾिठो आहे ओचितो मथां हिकिड़ो पत्थर किरियो आहे उन बुत खे भोरा भोरा थो करे पूरी दुनिया में ऊंदहि फैलिजी वई आहे ओचितो वरी नूर फैलियो आहे जे पूरी दुनिया खे रोशन करे छॾियो आहे इहो ई ॾिठो अथनि चइण ताबीर ॿुध के ॿुधा चई त जेको तूं बुत ॾिठो आहे न मुख़्तलिफ़ धातुनि जो सोन चांदी ट्रामो ठिकर ये दुनिया में जेके भी दीन आहिनि मुख़्तलिफ़ मुरविज उहे आहिनि ऐं मथां जेको पत्थर उन जे मथां किरियो आहे इहो आख़िर ज़मा मुहम्मद अरबी जो दीन इस्लाम आहे मुस्तफ़ा ईंदो जीअं ईंदो त सभु दीन मिटिजी वेंदा हिकिड़ो दीन अल्लाह जे रसूल जो इस्लाम दुनिया में पकड़िजी वेंदो अवा अञा मुस्तफा आयो न आहे हबीबनि जे अचण जूं ख़बरूं थियूं हलनि सुभान अल्लाह अल्लाह ताला जी ज़ात खुद मीलाद मल्हायो आहे रब जी ज़ात बाबरकात 1,24,000 पैगंबरनि जा रूह गॾु करे उते अल्लाह जे महबूब जो मीलाद बयान फरमायो आहे क़ुरान गवाह हुआ व इज़ अख़ज़ल्लाहु मीसाकन नबिय्यीन लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमा सुम्मा जाअकुम रसूलुम मुसद्दिकुल लिमा मअकुम लतुमिनुन बिही व लतंसुरुन्नह क़ाल अक़ररतुम व अख़ज़तुम अला ज़ालिकुम इसरी क़ालू अक़ररना क़ाल फशहदू व अना मअकुम मिनश शाहिदीन अल्लाह जी ज़ात इन
पूरी आयत करीमा में मुस्तफा जो मीलाद फरमायो नबियन जे रूहन का वायदो वरतो त जने आमिना जो लाल मोहम्मद अचेव उन जे मथा ईमान बि आणजो उन जी मदद बि कजो। अबा रसूलुल्लाह जे अचण जी गाल आ असां जे इन महफिलन में भी मदीने वाले साईं जे अचण जी गाल थींदी आ जेको मीलाद आ यो शिरक ऐं बिदअत नाए अल्लाह जे हुक्म जी तामील आ। अवा मीलाद कयो आ अल्लाह साईं जी ज़ात तव्हां सभिनी खे खुश करे आबाद करे अवां जो हिन मीलाद में खर्च करण कबूल फरमाए। हजरत केवला साईं सैयद केवला साईं जीअल शाह आया हैं साईं जन जो दीदार अवां कयो पिया दिलियूं ठारियो पिया। केवला साईं जी खिदमत में मुअद्दबाना अर्ज़ आहे त दुआइया कलमा सां अवाम उन्नास खे मुस्तफीद या अल्लाह से हुजूर जिसद के मदीना रखा जाए मिलाद जिसद के जहान हालत सरकार सजे सजी जमात सजे ओड़े पार जहान मथे रहम करम फरमा हुजूर जे वास्ते सजी जमात जहान मथे पंहिंजो रहम करम फरमा सभिनी जे दीन में ईमान में रोज़ी में रिज़्क़ में बचड़न में कखन में तो रहमत और बरकत फरमा सभिनी जो इश्क ईमान अदब तकीद और सलाम हुजूर जे वास्ते वसीले या रब मुठा खुशूसन पंहिंजो रहम करम फरमा या रब मुठा दिन मीलाद सजायो आहे खुशूसन उनखे आबाद और शादाब फरमा दिन महबूबन करीम जे प्रोग्राम में ज़ाहिर बातिन हिस्सो वरितो आहे उनजी दुनिया आख़िरत भलारी फरमा या अल्लाह से जायज़ हाजतों मुरादों उम्मीदों पूरी फरमा या अल्लाह से उनजो इश्क ईमान बचड़न सुधो सलामत फरमा या अल्लाह से उनजी दुनिया ऐं आख़िरत भलारी फरमा हुजूर जे वास्ते वसीले या रब मुठा इलाइक़े खे अंगड़नि खे हुजूर जे या रब मुठा ज़िक्र जे सदके आबाद और शादाब फरमा दीन इस्लाम वारो बणा मोहब्बत वारो बणा नमाज़न वारो बणा कुरान पढ़ण वारो बणा न मस्जिद खे आबाद फरमा या रब मुठा हुजूर जे वास्ते वसीलेदार बादन आसानी फरमा या करीम रब महबूब जे वास्ते वसीले ज़मीन आसमान शाम तो नाफ्तन वबान या रब मुठा ओचदन तस्वीर खां मुश्किल मुसीबतन खां बीमार बड़न दर्दन मर्दन वबान खां हाकिम हकीम खां ज़ाहिर बातिन मुनाफ़िक़न जे साज़िशन खां पंहिंजे पनाह फरमाए अल्लाहमान 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 बरहमत नबी आख़िर ज़मान बहुवन करीमन जे दिन प्रोग्राम सजाया मुंहिंजा रब मुठा ज़ाहिर बातिन जी ख़िदमत कई आहे उनजी क़बूल मक़बूल फरमा हुजूर जे वास्ते वसीले उनजी क़बूल मक़बूल फरमा मुंहिंजा रब मुठा असां गुनहगार जो दुआ मुस्तजाब फरमा बबरकत अल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मदिन मदन जुल करम वम्बाल इल्म वल हिल्म वल हिकम व आलिहि व सहबिहि अजमईन सुभान रब्बिका रब्बिल इज्जति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन बिरहमतिका या अरहमर राहिमीन।